अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे तकरार ड्रामे जे हवाले सां हिकु वॾी ख़बर ॾींदासीं। तकरार ड्रामे जी नई अपडेट अची चुकी आहे। छा तकरार ड्रामो हिन सूमर ते हलंदो या न हलंदो? बिल्कुलु दोस्तों, अॼु हिकु बहितरीन अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। मुंहिंजे ख़्याल में दोस्तों हीअ वीडियो तव्हांखे आख़िर ताईं ॾिसणु घुरिजे ऐं तव्हांखे अॼुकल्ह ज़बरदस्त अॼु इन वीडियो में नयूं जेको अपडेटूं ऐं ख़बरूं ऐं तव्हांखे टॉपिक ॾींदासीं। दोस्तों हीअ रिपोर्ट नंढी रिपोर्ट तव्हांजे लाइ आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेका कल्ह मूं वीडियो ॾिनी लगातार तव्हांखे ॿुधाईंदो आयुसि त शूटिंग बंदि आहे। फ़िलहालु तकरार ड्रामे जो आसिरो न आहे। फ़िलहालु पाछनि पोयां ड्रामो हलियो आहे उन जी जाइ ते ऐं तकरार ड्रामे जी जीअं तकरार ड्रामे जी शूटिंग पूरी थी वठे उन खे विथी मिले। कल्ह वारी एपिसोड में मूं तव्हांखे एतिरो ॿुधायो, तव्हां उहा मुंहिंजी वीडियो ॾिठी हूंदी। जे तव्हां वीडियो ॾिठी आहे तव्हांखे यादि हूंदो त मां क्लियर ॿुधायो त शूटिंग जेसीं ताईं थींदी तेसीं ताईं पाछनि पोयां ड्रामो हलंदो रहंदो। इहो ड्रामो एॾो को ख़ासि न आहे। तव्हांखे कीअं लॻो कीअं न लॻो उहो बि तव्हां ॿुधायो, कमेंट में कंहिं न ॿुधायो त ॿुधाए छॾिजो। दोस्तों तकरार ड्रामे जी शूटिंग ॿीहर हिकु चकर शुरू थी चुकी आहे। हाणे तकरार जी टीम अची चुकी आहे वरी उन पंहिंजे प्लेटफॉर्म ते ऐं उन्हनि शूटिंग शुरू करे ॾिनी आहे। हाणे दोस्तों शूटिंग स्टार्ट थी आहे, ज़ाहिर ॻाल्हि आहे 2-3 ॾींहं थी विया आहिनि इन खे ऐं जेसीं ताईं 8-10 किस्तनि जी रिकॉर्डिंग मुकमल थींदी उहा वरी एडिट थी करे थी सघे थो हिन सूमर ते मथां ड्रामे जी किस्त स्टार्ट थिए। हिन सूमर खां थी सघे थो ऐं इन जी 50% चांस आहे। जे हिन सूमर ताईं पूरियूं किस्तूं थी वियूं त 8-10 अगरि रिकॉर्डिंग शूटिंग पूरी थी वई त पोइ स्टार्ट थी वेंदो ड्रामो। जे हिन सूमर ताईं 8-10 किस्तनि जी शूटिंग पूरी न थी सघी त पोइ दोस्तों वरी पोइना करे सूमर ॿिए सूमर ताईं ड्रामो तकरार हलाए सघनि था। ऐं तव्हांखे इहो मां ॿुधाईंदो हलां त जीअं तकरार ड्रामो हलियो पोइ बंदि न थींदो, पोइ लगातार हलंदो रहंदो। हीअ दोस्तों तव्हांखे पकी ख़बर ॾियूं था पिया। तव्हां ज़ुल्फ़कार बुर्दी जो वीडियो बि ॾिठो हूंदो ऐं ज़ुल्फ़कार बुर्दी सां असां राब्तो कयोसीं ऐं उन्हनि बि इहा ॻाल्हि कई। कल्ह ई इहो ॿुधायो तव्हांखे वीडियो में त शूटिंग जो मसइलो रुकियो पियो आहे। पर हाणे रिकॉर्डिंग शुरू थी चुकी आहे, टीम पुॼी चुकी आहे रिकॉर्डिंग जी ऐं रिकॉर्डिंग शूटिंग वग़ैरह हले थी पई ऐं पूरियूं किस्तूं जीअं एडिट थी वेंदियूं ऐं पोइ सिंधी टीवी यूट्यूब चैनल ते तव्हांखे ॾिसण वटां इहे तकरार ड्रामे जूं किस्तूं मिलंदियूं। ऐं दिलि जाए करे तव्हां वियो, तव्हां टेंशन न कयो तव्हांखे किस्त न मिलंदी, ईअं न आहे दोस्तों। हाणे पको ड्रामो हलंदो ऐं हलंदो ओसी ताईं जेसीं ताईं ड्रामो खुटे नथो। हाणे छाजे करे मथीं वरी ईद अचे थी ऐं इन्हनि जी इहा कोशिशि आहे त उन ईद ताईं शूटिंग पूरी करे वठूं। ऐं हाणे भली ईद बि अचे पर हिन ईद ते रोज़ा त न हूंदा न, रोज़नि जे करे शूटिंग रुकिजी वई फिल्मनि जे करे। मथीं ईद जूं फिल्मां बि शूट थी रहियूं आहिनि ऐं इन जे करे मथीं ईद खे बि थोरो वक़्तु बचियो आहे, वधि में वधि 1.5 महीनो बचियो आहे या उन खां बि घटि वक़्तु बचियो आहे अची ऐं जेको आहे क़ुर्बानी जी ईद खे। बहरहाल दोस्तों तव्हांखे इहो वाज़े करे ॿुधायां हाणे जेको इहो किस्तूं ईंदियूं हिकु बहितरीन ऐं नवां अदाकार बि इन में आहिनि। थी सघे थो अज़ीज़ सांगी बि हुजे मथां तकरार ड्रामे अचण वारनि किस्तनि में एंट्री थिए या जेको आहे बिलाल खोखर जी बि जेको आहे अची करे एंट्री थिए अचण वारनि किस्तनि में। ऐं काफ़ी अदाकार इहे नवां ईंदा ऐं जेको आहे खानू खर दिमाग़ यानी अज़ीज़ सांगी साहब बि मां पोइ किस्तनि बि तव्हांखे ॿुधायो त नवां अदाकार अॻिते एड थी सघनि था। बहरहाल जेका बि अपडेट तव्हांखे ॾींदा आहियूं असां पूरे पंहिंजे शोवाज़ ऐं रिसर्च करे पोइ तव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं जीअं का ख़बर लेॾे होॾे न हुजे। ऐं मुंहिंजे हिसाब सां दोस्तों बहरहाल ही तव्हां अगरि वीडियो ॾिसी रहिया आहियो त पूरी तव्हांखे मालूमात अॼु मां बक़ाया बि ॾींदुसि। दोस्तों मां तव्हांखे ॿुधायां त सिंध टीवी वारा पाण बि सम्झी विया त असांजो जेको आहे चाड़ो तकरार ड्रामे खां बग़ैर ॿियनि ड्रामनि में न आहे। छाजे करे उन्हनि ॿियूं किस्तूं हलाए ॾिठियूं, व्यूज़ एतिरा न आया ऐं सम्झी विया त इहो ड्रामो जेको आहे असांजे चैनल खे जेको आहे हिन टाइम सुई हणी छॾे लॻाए सघे थो ऐं टेक ॾेई सघे थो पियो। ऐं इन हिसाब सां हू सम्झी विया त तकरार ड्रामो सुठो इन में आहे त जल्दी इन जी शूटिंग कयूं ऐं इन खे ॿीहर वरी हलायूं त जीअं हज़ारे लखे व्यूज़ इन ते अची सघनि था। ऐं ॿियो ड्रामो तव्हां वञी चेक करे सघो था यूट्यूब ते हिन टाइम सिंध टीवी जे चैनल ते मोहब्बतनि जो माॻ जा व्यूज़ ॿिए नंबर ते आहिनि। बक़ाया जेका ॿिया चैनल ॿिया ड्रामा आहिनि उन्हनि जा व्यूज़ सफ़ा आहे तरो वठी विया आहिनि। ऐं हिकु ई ड्रामो आहे तकरार जंहिंजा पोइ बि 60, 65, 70 हज़ार ताईं व्यूज़ हिकु एपिसोड जा अची वेंदा आहिनि ऐं ज़हर ज़िंदगी जा इन खां मथे लख ताईं बि ईंदा हुया। बहरहाल हू वरी पंहिंजे वक़्त जो हिकु बादशाह ड्रामो हुयो, हीअ वरी कुझु उन खां ज़रूरु फ़र्क़ु त हूंदो न। ऐं तव्हांखे दोस्तों जेका बि रिपोर्ट असां ॾेई रहिया आहियूं त हीअ रिपोर्ट बर वक़्तु ऐं तव्हांखे हर रोज़ शाम जो 6 बजे मिलंदी आहे ऐं पूरी अपडेट ॾींदा आहियूं तव्हांखे असां
हिकिड़ो ई वीडियो रखंदा आहियूं। जीअं नंढा नंढा वीडियो 8 7 रखूं त तव्हांखां मिस थी वेंदा। इन जे करे हिकिड़ो ई वॾो वीडियो हूंदो आहे, उन में पूरी मालूमात हूंदी आहे। ऐं तव्हांखे दोस्तो इहो बि ॿुधायूं त हाणे अचण वारी किस्तनि में तव्हां ॾिसंदो धमाको ईअं थींदो त जेको आहे चाचे पंहिंजे खे मारण जी कोशिशि कंदो, केरु इहो निभागो बख़्त। ऐं बख़्त नवाब खान चवण ते इहो क़दम खणण वारो आहे ऐं उनजी इहा कोशिशि आहे त पंहिंजे चाचे खे लिटायां ऐं उन जाइ ते कब्ज़ो कयां, ज़मीन ते कब्ज़ो कयां, उनजी धीउ सां निकाह कयां ऐं मीर खे ठेंगो कढी ॾेखारियां। ऐं मीर खे त इहा ख़बर पइजी चुकी आहे बख़्त ईअं करण वारो आहे। ऐं गुलनि जे ज़रिए हाणे मीर जो राब्तो थींदो राणी सां ऐं गुलनि खे इहा लॻल आहे त मां राब्तो हिननि जो करायां त मुंहिंजो रस्तो साफ़ थिए। पोइ जेको आहे हू तो भॼाइण जी कोशिशि कंदो राणी खे ऐं राणी जॾहिं हा कंदी मां तोसां हलण लाइ चाहियां। पहिरियों त राणी न कंदी, चवंदी मां पंहिंजे भाउ पीउ जी इज़त ख़ाक में नथी मिलाइणु चाहियां, को तूं ॿियो तरीक़ो कर। मीर चवंदो ॿियो को रस्तो न आहे बचो। ऐं अहिड़े हिसाब सां सिजावर ख़ान सां बि सलाह कंदो। हाणे मीर सम्झी वियो आहे सिजावर खां सवाइ ॿियो मुंहिंजो दुश्मन, सभु दुश्मन हिकिड़ो ई सिजावर मुंहिंजो साथ ॾेई सघे थो। ऐं सिजावर साथ ॾींदो बि सही, छाजे करे सोडर खे चराइण में बि सिजावल जो हथु हुयो ऐं सिजावल हिन खे सुठी सलाह ॾींदो तूं हे कमु हीअं कर। पोइ सिजावल जी सलाह ते जेको आहे मीर हलंदो ऐं मीर जी इहा कोशिशि हूंदी त मतां ॿीहर ग़लती मां खायां। जीअं सावरनि खे पकड़ाई पंहिंजे भेण जे क़तल जे इल्ज़ाम में, उहो नज़ीर अची सभु कुझु ॿुधाए छॾियो त बाबा ही जेको आहे बेक़सूर आहिनि, तुंहिंजो कसूरवार बख़्शल आहे। ऐं बख़्शल खे सॼी ख़बर आहे त ॿियो केरु आहे, ॿियो इहो ई आहे बख़्त। पोइ दोस्तो जेको आहे ड्रामो वरी अॻिते जेको आहे शेरल यानी शेर अली ऐं सिजावल पाण में वरी जेको आहे टकराउ अञा वधी वेंदो, अञा ही विरदा ऐं नवाब खान इन शइ में कामयाबु थी वेंदो। पोइ दोस्तो बख़्शल जे ज़रिए नवाब खान इन्हनि जे विच में अहिड़ी त नफ़रत फैलाईंदो, सिजावल ऐं शेर खान यानी शेर अली एॾा हिक ॿिए जा दुश्मन थी वेंदा हद खां वधीक। ऐं उन्हनि जी इहा कोशिशि हूंदी त हिक ॿिए खे झुकायूं, लेकिन इहो इन्हनि जो टकराउ यको ई हलंदो रहंदो जेसीं ताईं वरी इहो बख़्शल ज़ाहिर न थींदो ऐं नवाब खान जेसीं ताईं इहा चाल न सम्झंदो। लेकिन दोस्तो सिजावल खान जेको आहे इहो यकदमि सम्झी वेंदो त इहा नवाब खान जी चाल आहे। बख़्शल जेको शेर अली सां गॾु घुमे थो, इहो जेको आहे जहिड़े खे वधाए थो। ऐं नवाब खान जी चाल जेसीं ताईं शेर अली न सम्झंदो तेसीं ताईं इन्हनि जो वरी जहिड़ो ख़तमु न थींदो। शेर अली सम्झे कुझु नथो न, हू चए थो भाई जहिड़ो कयां नवाब सिजावल खे कीअं बि करे झुकायां ऐं उन्हनि जी इहा ई कोशिशि आहे। लेकिन सिजावल जी कोशिशि इहा ई आहे त जहिड़े खे ख़तमु कयां ऐं जेको आहे शेर अली खे पूरी हक़ीक़त जीअं मिले त मां जेको आहे जहिड़ो नथो चाहियां ऐं जेको कुझु तोसां कयो नवाब खान कयो मूं न कयो। ऐं इहा ई कोशिशि आहे शेर अली जी ऐं सिजावल जी ऐं शेर अली जे ख़िलाफ़ु हू जंग में नथो विहणु चाहे। लेकिन शेर अली खे हाणे शैतान खयूं बीठो आहे, शैतान यानी बख़्शल उहो हुनजे कुल्हे ते वेठो आहे। अचण वारी किस्तनि में तव्हां ॾिसंदो त इहो अञा कमु खिचली कंदो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो आहे दोस्तो हाणे वरी जेको मूंसां जीअं जेल मां छुटंदो नवाब खान जी हा में हा मिलाईंदो ऐं जीअं नवाब खान चवंदो उहो ओड़ा ई कमु कंदो ऐं उन खे कंहिं शइ जो बि जवाबु न ॾींदो। थी सघे थो सिजावल सां बि मूंसां विढ़े ऐं नवाब खान जे चवण ते मुंहिंजे सां बि विढ़े, थी सघे थो भावल सां बि, थी सघे थो शेर अली सां बि ऐं इतबार खटण जी कोशिशि कंदो मूंसां, जीअं नवाब खान मुंहिंजे मथां इतबार करे। ऐं इन ॻाल्हि में दरिया खान बि गॾु हूंदो ऐं सभई ईअं सोचींदा यार मूंसां बेकार थी वियो आहे, दोस्तनि सां हाणे वरी विढ़े थो ऐं मूंसां इन जे करे इहो बि कंदो त मुंहिंजे मथां सभु जीअं इतबार करे नवाब खान। त पोइ नवाब खान खे जॾहिं को वक़्तु मिले त पोइ मां नवाब खान खे कुखरी बंदूक खणी पूरो लिटायां। लेकिन नवाब खान बि वरी पूरे ॾींहंनि जो जायल आहे, हू वरी चाल सम्झी वेंदो मूंसां जी हा मुंहिंजी हा में हा छो थो मिलाए, छा मूंसां वाक़ई मूंखां डिॼी वियो आहे या वरी मूंसां जेको आहे मूं वारी चाल मूंसां ई खेॾे थो वापसी। ऐं पोइ नवाब खान जेको आहे उहो ओड़ो ई हथिड़ो रखी वेंदो ऐं इहो अॻिते हली सिलसिलो हिननि जो हलंदो रहंदो। हाणे थी सघे थो मोहम्मद जी शादी मतां मूंसां सां थिए, थी सघे थो मूंसां सां मतां हाणे दोस्तो न थिए, जेका तयारी थिए पई पहिरियों उहा ख़तमु थी वई। नवाब खान कोशिशि कंदो त मूंसां जी शादी कराए छॾियां ऐं जेको आहे मोहम्मद सां ॿीहर ऐं इन खे हथीको कयां जीअं इन जी कमज़ोरी मूं वटि हुजे ऐं उहा इहा कोशिशि कंदो। थी सघे थो हाणे वरी मतां न बि थिए, मोहम्मद मतां फिरी वञे, थी सघे थो दोस्तो वरी को ॿियो चकर थिए। बहरहाल अचण वारे किस्तनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा ऐं तव्हांजे साम्हूं ईंदा। तव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा दोस्तो
तकरार ड्रामो हिन टाइम जेको किस्तूं ईंदियूं उहे उन टाइम ते साॻे टाइम ते ईंदियूं जंहिं टाइम ते ईंदियूं हुयूं ऐं उन खां पोयां अॻियां न ईंदियूं ऐं पंहिंजे पूरे वक़्त ते ईंदियूं। फ़िलहाल पहिरियों ही नंढो ड्रामो जेको हलियो आहे पाछनि पोयां इन ड्रामे खे जेको आहे दोस्तो खोटाईंदा इहो नंढो ड्रामो आहे। जीअं तकरार ड्रामे जी शूटिंग मुकमिल थी वेंदी पोइ इन जी किस्त बंदि थी वेंदी पाछनि पोयां ड्रामे जी पोइ उन जाइ ते उहो ड्रामो तकरार हली वेंदो 310 एपिसोड जिते 310 ते प्रोमो आयो एपिसोड कोन आई हुई ऐं 310 एपिसोड उहा हली वेंदी ऐं उतां ई वरी ॿीहर ड्रामो स्टार्ट थी वेंदो। ऐं अहिड़े हिसाब सां दोस्तो वरी ॿीहर सिंध टीवी वारनि जा व्यूज़ बि इंक्रीज़ थी वेंदा ऐं उन्हनि जी यूट्यूब चैनल जी जेका रीच आहे उहा बि इंक्रीज़ थी वेंदी ऐं रिकमेंडेशन बि शुरू थी वेंदी। छाजे करे हिन टाइम सफ़ा घटि में घटि व्यूज़ अचनि था कंहिंजा सिंध टीवी वारनि जा। ऐं जेका बि असां ड्रामा रिव्यूज़ कंदा आहियूं रिपोर्ट ॾींदा आहियूं तव्हांखे न्यूज़ ॾींदा आहियूं ऐं अहिड़े हिसाब सां हीअ जेको असांजो रोज़ाना अपडेट हिकिड़ी ईंदी आहे हिकिड़ी वीडियो में सॼियूं अपडेटूं हूंदियूं आहिनि ऐं तव्हांजे करे दिलि सां महिनत कंदा आहियूं ऐं इहे कोशिशि कंदा आहियूं तव्हांखे मुतमइन करे सघूं ऐं तव्हांजे साम्हूं असां जेका राय आहे उहा रखूं ऐं तव्हांजी राय बि ॾिसूं त छा आहे ऐं तव्हांजी राय जे हिसाब सां अॻिते वरी कमु हलाईंदा रहूं। तॾहिं मां तव्हांखे चवंदो आहियां तव्हां पंहिंजी क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾेई छॾींदा कयो कमेंट करे छॾींदा कयो। इन जे करे असां कमेंट सेक्शन ऑफ न कंदा आहियूं ऑन रखंदो आहियां मां त दोस्त भली पंहिंजी राय ॾियनि उन्हनि जी जेका राय हुजे असांजे साम्हूं उहा बि अचे। अगरि तव्हांखे इहो ॿुधाइणो आहे त तव्हांजी राय असां वटि पुॼंदी त असांखे ख़ुशी थींदी पढ़ी करे ऐं असां उन राय जे हिसाब सां अॻिते तव्हांखे वरी तव्हांजी मर्ज़ी जी रिपोर्ट बि मिलंदी असां वटां तव्हांजी जेका मर्ज़ी हूंदी उहा असां वटि पुॼी ईंदी ऐं उन मर्ज़ी जे हिसाब सां तव्हां वटि ताईं असां रिव्यूज़ कंदासीं ऐं रिपोर्ट पुॼाईंदासीं। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा सिंधी ड्रामा जेका बि हली रहिया आहिनि उन खां वधीक तकरार ड्रामो सुठो आहे। इन जे करे असांजी रिपोर्ट घणी तकरार ड्रामे ते हूंदी आहे ॿियनि ड्रामे ते बि कंदा आहियूं पर ख़ासि करे जेको आहे तकरार ड्रामे ते असांजी रिपोर्ट हूंदी आहे। असांजी इहा ई कोशिशि हूंदी आहे त ऐं जेको आहे तव्हां ताईं सही मां सही रिपोर्ट पुॼायूं। दोस्तो इहो ॿुधाईंदो आहे त लीमो जेको आहे ऐं गुलण खे फुरे नास करे चुको आहे अञा गुलण खां लीमो पैसा वठंदो लीमो मोमल जे नाम ते त बातों जी शादी थी वेंदी ऐं गुलण सुञो टड़ पटे सटे हेॾां होॾां हिननि खे पैसा ॾींदो जॾहिं रिश्ते खां ना कंदा पोइ नवाब ख़ान खे चवंदो मूंखे रिश्तो नथा ॾियनि मूंखे ना कई अथनि पोइ नवाब ख़ान जो ख़ासि माण्हू आहे गुलण ऐं उनजी वरी सपोर्ट कंदो नवाब ख़ान ऐं लीमे खे वरी कोशिशि कंदो त तूं रिश्तो कंहिंखे ॾे थो कंहिंखे हा करे थो कंहिंखे न करे थो लीमो चवंदो छोकिरी न कयूं वेठी आहे छोकिरी फिरी वई आहे हा करे ऐं जेको आहे लीमो पैसा ई खाई वेंदो गुलण जा ऐं गुलण सुञो टड़ ऐं जेका 2 टे लख हुया उहे कमाया ऐं जेको आहे 2 नंबरी मां उहे एॾे विया। पोइ दोस्तो अॻिते हली जेको आहे वक़्त जे हवाले सां भावल खे बि बाद में ख़बर पइजी वेंदी वक़्तु गदार आहे मूंसां इन गदारी कई आहे मुंहिंजो दोस्त पुटनि जहिड़ो दोस्त जेको आहे मूंसां अलॻि करे छॾियईं ऐं शैतानी कंदो रहियो अॻिते बाद में तॾहिं हू मारण जी कोशिशि कंदो वक़्तु जेको आहे भावल खे पोइ भावल खे ख़बर पवंदी त वञ हीउ छा थी वियो मूं कहिड़ियूं ग़लती कयूं मूंखे मुंहिंजी धीउ न्याणी राणी यको चवंदी त वक़्तु असांजो सचो न आहे मूंसां बि चवंदो लेकिन मूं इहा ॻाल्हि न मञी मां इहा ॻाल्हि मञा त पोइ भलो हुयो अहिड़े हिसाब सां जेको आहे उहे जेको आहे उठ जेको आहे भावल इहो पोइ इनखे ख़बर पवंदी जॾहिं टिकण वारो धकु लॻंदो वक़्त जे तरफ़ां। ऐं दोस्तो मां इहो बि तव्हांखे ॿुधायां त नवाब ख़ान पंहिंजी जिते मुनाफ़ो ॾिसंदो आहे त उन खे उते कमु उहो कंदो आहे जॾहिं ॾिसंदो मूंसां उन सां मिली वियो आहे ऐं वक़्त खे लिटाइणो आहे ऐं वक़्तु मां हाणे फ़ाइदो नथो मिले ॿियनि मां फ़ाइदो मिले थो मुनाफ़ो ॾिसंदो त पोइ दोस्तो मूं जेको आहे नवाब ख़ान बि फिरी वेंदो ऐं वक़्त खे कंहिंजे न कंहिंजे हथां मराए उनखे सुञो टुड़ कंदो ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे मतिलबु ख़तमु कंदो हिकिड़ो फिनिश कराए छॾींदो ऐं कोशिशि इहा हूंदी त पहिरियों भावल खे मराए वठां जेको आहे वक़्त जे हथां पोइ जेको आहे भाव मूंसां जी क़ुर्बानी सॉरी वक़्त जी बि क़ुर्बानी ॾियां लेकिन मीर खे त ॿुधाए छॾियो अथई तुंहिंजो दुश्मन वक़्तु आहे लेकिन मीर में हिमत न आहे त वक़्त खे लिटाए मीर बसड़ो अचे थो हवाल कटींदो अचण वारनि किस्तनि में हाणे ॾिसूं था त वक़्तु कंहिंजे हथां मरंदो मूंसा जे हथां या मीर जे हथां या भावल जे हथां तव्हां इहो कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो तव्हांजी छा राय आहे त वक़्तु कंहिंजे हथां मरंदो मूंसा जे हथां मीर जे हथां या भावल जे हथां या नवाब ख़ान मराए छॾींदो कंहिं ॿिए तरीक़े सां इहो कमेंट सेक्शन में ज़रूरु पंहिंजी तव्हां राय ॾींदा कयो
ख़ासि न आहे। तव्हांखे कीअं लॻो कीअं न लॻो उहो बि तव्हां ॿुधायो कमेंट में। कंहिं न ॿुधायो त ॿुधाए छॾिजो। दोस्तों तकरार ड्रामे जी शूटिंग ॿीहर हिकु चकर शुरू थी चुकी आहे। हाणे तकरार जी टीम अची चुकी आहे वरी उन पंहिंजे प्लेटफॉर्म ते ऐं उन्हनि शूटिंग शुरू करे ॾिनी आहे। हाणे दोस्तों शूटिंग स्टार्ट थी आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे 2-3 ॾींहं थी विया आहिनि इन खे ऐं जेसीं ताईं 8-10 किस्तनि जी रिकॉर्डिंग मुकमल थींदी उहा वरी एडिट थी करे थी सघे थो हिन सूमर ते मथां ड्रामे जी किस्त स्टार्ट थिए। हिन सूमर खां थी सघे थो ऐं इन जी 50% चांस आहे। जे हिन सूमर ताईं पूरियूं किस्तूं थी वियूं त 8-10 अगरि रिकॉर्डिंग शूटिंग पूरी थी वई त पोइ स्टार्ट थी वेंदो ड्रामो। जे हिन सूमर ताईं 8-10 किस्तनि जी शूटिंग पूरी न थी सघी त पोइ दोस्तों वरी पोइना करे सूमर ॿिए सूमर ताईं ड्रामो तकरार हलाए सघनि था। ऐं तव्हांखे इहो मां ॿुधाईंदो हलां त जीअं तकरार ड्रामो हलियो पोइ बंदि न थींदो, पोइ लगातार हलंदो रहंदो। हीअ दोस्तों तव्हांखे पकी ख़बर ॾियूं था पिया। तव्हां ज़ुल्फ़कार बुर्दी जो वीडियो बि ॾिठो हूंदो ऐं ज़ुल्फ़कार बुर्दी सां असां राब्तो कयोसीं ऐं उन्हनि बि इहा ॻाल्हि कई। कल्ह ई इहो ॿुधायो तव्हांखे वीडियो में कि शूटिंग जो मसइलो रुकियो पियो आहे। पर हाणे रिकॉर्डिंग शुरू थी चुकी आहे, टीम पुॼी चुकी आहे रिकॉर्डिंग जी ऐं रिकॉर्डिंग शूटिंग वग़ैरह हले थी पई ऐं पूरियूं किस्तूं जी एडिट थी वेंदियूं ऐं पोइ सिंधी टीवी यूट्यूब चैनल ते तव्हांखे ॾिसण वटां इहे तकरार ड्रामे जूं किस्तूं मिलंदियूं। ऐं दिलि जाए करे तव्हां वियो, तव्हां टेंशन न कयो तव्हांखे किस्त न मिलंदी, ईअं न आहे दोस्तों। हाणे पको ड्रामो हलंदो ऐं हलंदो ओसी ताईं जेसीं ताईं ड्रामो खुटे नथो। हाणे छाजे करे मथीं वरी ईद अचे थी ऐं इन्हनि जी इहा कोशिशि शायदि उन ईद ताईं शूटिंग पूरी करे वठूं। ऐं हाणे भली ईद बि अचे पर हिन ईद ते रोज़ा त न हूंदा न, रोज़नि जे करे शूटिंग रुकिजी वई फिल्मनि जे करे। मथीं ईद जूं फिल्मां बि शूट थी रहियूं आहिनि ऐं इन जे करे मथीं ईद खे बि थोरो वक़्तु बचियो आहे, वधि में वधि 1.5 महीनो बचियो आहे या उन खां बि घटि वक़्तु बचियो आहे अची ऐं जेको आहे क़ुर्बानी जी ईद खे। बहरहाल दोस्तों तव्हांखे इहो वाज़े करे ॿुधायां हाणे जेको इहो किस्तूं ईंदियूं हिकु बहितरीनु ऐं नवां अदाकार बि इन में आहिनि। थी सघे थो अज़ीज़ सांगी बि हुजे मथां तकरार ड्रामे अचण वारनि किस्तनि में एंट्री थिए या जेको आहे बिलाल खोखर जी बि जेको आहे अची करे एंट्री थिए अचण वारनि किस्तनि में। ऐं काफ़ी अदाकार इहे नवां ईंदा ऐं जेको आहे खानू खर दिमाग़ यानी अज़ीज़ सांगी साहब बि मां पोएं किस्तनि बि तव्हांखे ॿुधायो त नवां अदाकार अॻिते एड थी सघनि था। बहरहाल जेका बि अपडेट तव्हांखे ॾींदा आहियूं असां पूरे पंहिंजे शोवाज़ ऐं रिसर्च करे पोइ तव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं जीअं का ख़बर लेॾे होॾे न हुजे। ऐं मुंहिंजे हिसाब सां दोस्तों बहरहाल ही तव्हां अगरि वीडियो ॾिसी रहिया आहियो त पूरी तव्हांखे मालूमात अॼु मां बक़ाया बि ॾींदुसि। दोस्तों मां तव्हांखे ॿुधायां त सिंध टीवी वारा पाण बि सम्झी विया त असांजो जेको आहे चाड़ो तकरार ड्रामे खां बग़ैर ॿिनि ड्रामनि में न आहे। छाजे करे उन्हनि ॿियूं किस्तूं हलाए ॾिठियूं, व्यूज़ एतिरा न आया ऐं सम्झी विया त इहो ड्रामो जेको आहे असांजे चैनल खे जेको आहे हिन टाइम सुई हणी छॾे लॻाए सघे थो ऐं टेक ॾेई सघे थो पियो। ऐं इन हिसाब सां हू सम्झी विया त तकरार ड्रामो सुठो इन में आहे त जल्दी इन जी शूटिंग कयूं ऐं इन खे ॿीहर वरी हलायूं त जीअं हज़ारे लखे व्यूज़ इन ते अची सघनि था। ऐं ॿियो ड्रामो तव्हां वञी चेक करे सघो था यूट्यूब ते हिन टाइम सिंध टीवी जे चैनल ते मोहब्बतनि जो माॻ जा व्यूज़ ॿिए नंबर ते आहिनि। बक़ाया जेका ॿिया चैनल ॿिया ड्रामा आहिनि उन्हनि जा व्यूज़ सफ़ा आहे तरो वठी विया आहिनि। ऐं हिकु ई ड्रामो आहे तकरार जंहिंजा पोइ बि 60, 65, 70 हज़ार ताईं व्यूज़ हिकु एपिसोड जा अची वेंदा आहिनि ऐं ज़हर ज़िंदगी जा इन खां मथे लख ताईं बि ईंदा हुया। बहरहाल हू वरी पंहिंजे वक़्त जो हिकु बादशाह ड्रामो हुयो, हीअ वरी कुझु उन खां ज़रूरु फ़र्क़ु त हूंदो न। ऐं तव्हांखे दोस्तों जेका बि रिपोर्ट असां ॾेई रहिया आहियूं त हीअ रिपोर्ट बर वक़्तु ऐं तव्हांखे हर रोज़ु शाम जो 6 बजे मिलंदी आहे ऐं पूरी अपडेट ॾींदा आहियूं तव्हांखे। असां हिकिड़ो ई वीडियो रखंदा आहियूं, जीअं नंढा नंढा वीडियो 8, 7 रखूं त तव्हांखां मिस थी वेंदा। इन जे करे हिकिड़ो ई वॾो वीडियो हूंदो आहे, उन में पूरी मालूमात हूंदी आहे। ऐं तव्हांखे दोस्तों इहो बि ॿुधायूं त हाणे अचण वारनि किस्तनि में तव्हां ॾिसंदो धमाको ईअं थींदो त जेको आहे चाचे पंहिंजे खे मारण जी कोशिशि कंदो, केरु इहो निभागो बख़्त ऐं बख़्त नवाब खान चवण ते इहो क़दम खणण वारो आहे ऐं उनजी इहा कोशिशि आहे त पंहिंजे चाचे खे लिटायां ऐं उन जाइ ते कब्ज़ो कयां, ज़मीन ते कब्ज़ो कयां, उनजी धीउ सां निकाह कयां ऐं मीर खे ठेंगो कढी ॾेखारियां। ऐं मीर खे त इहा ख़बर पइजी चुकी आहे बख़्त ईअं करण वारो आहे। ऐं गुलनि जे ज़रिए हाणे मीर जो राब्तो थींदो राणी सां ऐं गुलनि खे इहा लॻल आहे त मां राब्तो हिननि जो करायां त मुंहिंजो रस्तो साफ़ थिए। पोइ जेको आहे हू तो भॼाइण जी कोशिशि कंदो राणी खे ऐं राणी जॾहिं हा कंदी मां तोसां हलण लाइ चाहियां, पहिरियों त राणी न कंदी
चवंदी मां पंहिंजे भाउ पीउ जी इज़त ख़ाक में नथी मिलाइणु चाहियां, को तूं ॿियो तरीक़ो कर। मीर चवंदो ॿियो को रस्तो न आहे बचो। ऐं अहिड़े हिसाब सां सिजावल ख़ान सां बि सलाह कंदो। हाणे मीर सम्झी वियो आहे सिजावल खां सवाइ ॿियो मुंहिंजो दुश्मन, सभु दुश्मननि हिकिड़ो ई सिजावल मुंहिंजो साथ ॾेई सघे थो। ऐं सिजावल साथ ॾींदो बि सही, छाजे करे सोडर खे चराइण में बि सिजावल जो हथु हुयो। ऐं सिजावल हिन खे सुठी सलाह ॾींदो, तूं हे कमु हीअं कर। पोइ सिजावल जी सलाह ते जेको आहे मीर हलंदो ऐं मीर जी इहा कोशिशि हूंदी त मतां ॿीहर ग़लती मां खायां। जीअं मुसावरनि खे पकड़ाई पंहिंजे भेण जे क़तल जे इल्ज़ाम में, उहो नज़ीर अची सभु कुझु ॿुधाए छॾियो त बाबा ही जेको आहे बेक़सूर आहिनि, तुंहिंजो कसूरवार बख़्शल आहे। ऐं बख़्शल खे सॼी ख़बर आहे त ॿियो केरु आहे, ॿियो इहो ई आहे वक़्तु। पोइ दोस्तो जेको आहे ड्रामो वरी अॻिते जेको आहे शेरल यानी शेर अली ऐं सिजावल पाण में वरी जेको आहे टकराउ अञा वधी वेंदो, अञा ही विरधा ऐं नवाब खान इन शइ में कामयाबु थी वेंदो। पोइ दोस्तो बख़्शल जे ज़रिए नवाब खान इन्हनि जे विच में अहिड़ी त नफ़रत फैलाईंदो, सिजावल ऐं शेर खान यानी शेर अली एॾा हिक ॿिए जा दुश्मन थी वेंदा हद खां वधीक। ऐं उन्हनि जी इहा कोशिशि हूंदी हुई हिक ॿिए खे झुकायूं, लेकिन इहो इन्हनि जो टकराउ यको ई हलंदो रहंदो जेसीं ताईं वरी इहो बख़्शल ज़ाहिर न थींदो ऐं नवाब खान जेसीं ताईं इहा चाल न सम्झंदो। लेकिन दोस्तो सिजावल खान जेको आहे इहो यकदमि सम्झी वेंदो त इहा नवाब खान जी चाल आहे। बख़्शल जेको शेर अली सां गॾु घुमे थो, इहो जेको आहे जहिड़े खे वधाए थो। ऐं नवाब खान जी चाल जेसीं ताईं शेर अली न सम्झंदो तेसीं ताईं इन्हनि जो वरी जहिड़ो ख़तमु न थींदो। शेर अली सम्झे कुझु नथो न, हू चए थो भाई जहिड़ो कयां न सिजावल खे कीअं बि करे झुकायां, ऐं उन्हनि जी इहा ई कोशिशि आहे। लेकिन सिजावल जी कोशिशि इहा ई आहे त जहिड़े खे ख़तमु कयां ऐं जेको आहे शेर अली खे पूरी हक़ीक़त जीअं मिले त मां जेको आहे जहिड़ो नथो चाहियां ऐं जेको कुझु तोसां कयो नवाब खान कयो, मूं न कयो। ऐं इहा ई कोशिशि आहे शेर अली जी ऐं सिजावल जी ऐं शेर अली जे ख़िलाफ़ु हू जंग में नथो विहणु चाहे। लेकिन शेर अली खे हाणे शैतान खयूं बीठो आहे, शैतान यानी बख़्शल उहो हुनजे कुल्हे ते वेठो आहे। अचण वारी किस्तनि में तव्हां ॾिसंदो त इहो अञा कमु खिचली कंदो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो आहे दोस्तो, हाणे वरी जेको मूंसां जीअं जेल मां छुटंदो नवाब खान जी हा में हा मिलाईंदो ऐं जीअं नवाब खान चवंदो उहो ओड़ा ई कमु कंदो ऐं उन खे कंहिं शइ जो बि जवाबु न ॾींदो। थी सघे थो सिजावल सां बि मूंसां विड़े, नवाब खान जे चवण ते मुंहिंजे सां बि विड़े, थी सघे थो भावल सां बि, थी सघे थो शेर अली सां बि, ऐं इतबार खटण जी कोशिशि कंदो मूंसां, जीअं नवाब खान मुंहिंजे मथां इतबार करे। ऐं इन ॻाल्हि में दरिया खान बि गॾु हूंदो ऐं सभई ईअं सोचींदा यार मूंसां बेकार थी वियो आहे, दोस्तनि सां हाणे वरी विड़े थो ऐं मूंसां इन जे करे इहो बि कंदो त मुंहिंजे मथां सभु जीअं इतबार करे नवाब खान। त पोइ नवाब खान खे जॾहिं को वक़्तु मिले त पोइ मां नवाब खान खे कुखरी बंदूक खणी पूरो लिटायां। लेकिन नवाब खान बि वरी पूरे ॾींहंनि जो जायल आहे, हू वरी चाल सम्झी वेंदो मूंसां जी हा मुंहिंजी हा में हा छो थो मिलाए, छा मूंसां वाक़ई मूंखां डिॼी वियो आहे या वरी मूंसां जेको आहे मूं वारी चाल मूंसां ई खेॾे थो वापसी। ऐं पोइ नवाब खान जेको आहे उहो ओड़ो ई हथड़ो रखी वेंदो ऐं इहो अॻिते हली सिलसिलो जो हलंदो रहंदो। हाणे थी सघे थो मोहम्मद जी शादी मतां मूंसां सां थिए, थी सघे थो मूंसां सां मतां हाणे दोस्तो न थिए, जेका तयारी थिए पई पहिरियों उहा ख़तमु थी वई। नवाब खान कोशिशि कंदो त मूंसां जी शादी कराए छॾियां ऐं जेको आहे मोहम्मद सां ॿीहर ऐं इन खे हथीको कयां जिन जी कमज़ोरी मूं वटि हुजे। ऐं उहे कुतो वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते, उमेद आहे तव्हांखे ज़रूरु सुठो लॻो हूंदो। जे वीडियो तव्हांखे सुठो लॻो आहे त महिरबानी करे असांजे उदासी टीवी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो, जीअं तव्हांखे हर अपडेट बर वक़्तु मिलंदी रहे। जे वीडियो ही सुठी लॻी आहे त इन खे लाइक ज़रूरु कयो, महिरबानी कयो, फ्री हूंदो आहे लाइक करणु। ऐं बेल आइकन खे यानी घंटी खे आल ते करे छॾियो, घंटी जेको आहे आल ते न हूंदी त नोटिफिकेशन तव्हां वटि न पुॼंदो। शायदि कोसो कोई ॾींदा इजाज़त मिलंदासीं अॻी किस्त में। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिंध सलामत, साथ सलामत, अल्लाह हाफ़िज़।